हालाड़ी में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ सियासी समाजी सान्या वंदन ऐं शहरिन जे अॻवाननि अल्लाह वधायो सियाल बचल हिंगोरो शाह नवाज़ सोलंकी मंजूर ख़ास केली आशिक चांग शाहिद चांडियो शरीफ सुमरो वक़ार ख़ास केली अबेद जे अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब खां क़ौमी शाहरा ताईं पैदल मार्च करे धरणो हयो। हुन रैली खे ख़िताब कंदे चयो त हुकूमत ग़लत पॉलिसियुनि ऐं IMF सां कयल मुआहदे जे नतीजे में ॻाटे तोड़ महांगाई जे आयल तूफ़ान विचोले तबिके मुलाज़िम पेशा वराणा ॾिहाड़ीदार तबिके अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे ऐं ग़रीब अवाम फ़ाक़ा कशी ते मजबूर थी वियो आहे। हुन चयो त महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे जंहिं करे ग़रीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ मजबूर आहिनि। हर 15 ॾींहुं पेट्रोल वधे थो जंहिं करे माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हुन चयो त पाकिस्तान जे करप्ट हुक्मराननि जी करप्शन जे करे ग़रीब माण्हुनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कई त फ़ौरन महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। गरीब तबके जे लाइ निकिता आहिनि, इन लाइ जेसिताईं तव्हीं पाण सुजाग नथा थियो तेसिताईं जे पासो को बि तव्हांजो तदारक न थींदो। हे हुकुमरान तव्हांजे लाइ कुझु कोन कंदा, हिन जे लाइ तव्हां पाण खे जुदो बि करणो पवंदो। जेको आहे ॿरे पियो ऐं उहो जेॾी महिल आलो भड़की ऐं फाटो न उहे का शइ न बचंदी, का शइ न बचंदी, न तव्हांजा बंगला बचंदा न तव्हांजूं हवेलियूं बचंदियूं। गरीब माण्हू उहा ताक़त आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।